नाज़िन मेहर में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदनि चवणो त साॻे साल साड़नि गॾु इम्तिहान ॾींदड़ 32 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे नौकरियूं मिली वियूं पर खेनि नज़रअंदाज़ कयो वियो। उन हवाले सां तफ़सीला पेश आहे मेहर मां अब्दुर्रहमान कमरानी जी रिपोर्ट। मेहर में IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं खयल उम्मीदवारनि सिंध में उस्तादनि जी भर्थियुनि में ॿिटी पॉलिसी ऐं पंहिंजा नवाज़ी ख़िलाफ़ उम्मीदवारनि पारां घंटाघर चौक खां नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं एहतजाजी रैली कढी। हिननि नेशनल प्रेस क्लब मेहर अॻियां मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में शरीक 33 खां 39 पास कंदड़ उम्मीदवारनि शदीद नारेबाज़ी कंदे मुसलसल सरापा ॿिनि सालनि खां एहतजाज बढ़ाइणु आहियूं त पीपल्स पार्टी अॻूणी हुकूमत सिंध में उस्ताद जी भर्ती में ॿिटी पॉलिसी मंज़ूर कराई जेका असांजी नाक़बूल आहे। 2021 में असां टेस्ट ॾिनी, तमामु सिंध हिकु ई टेस्ट ॾिनी IBA थ्रू, जंहिंमें उन टेस्ट में सिंध गवर्नमेंट 2 पॉलिसियूं मुतारफ़ करायूं, जंहिंमें कुझु मख़सूस इलाइक़ा आहिनि जेके मिनिस्टरनि जा इलाइक़ा, ताक़तवर माण्हुनि जा इलाइक़ा, उनखे 32 ऐं 33 ते पास करे ऑफर ऑर्डर ॾेई ड्यूटियुनि ते लॻायो वियो, जेके हिनमहिल सैलरी खणी रहिया आहिनि। ऐं कुझु ग़रीब मज़दूर हारी माण्हू जेके आहिनि उन्हनि खे 39 ते फेल कयो वियो। असांजो हिकु ई मुतालबो आहे त तमामु पूरी सिंध जो हिकु ई मियार मुताबिक़, हिकु ई तइलीम मुताबिक़, हिकु ई पॉलिसी तहत 33 ते पास करे ऑफर ऑर्डर जारी कयो। असां इहो ई मौक़ुफ़ आहे त पूरी सिंध में जेके आहिनि हिकु कानून लागू कयो वञे। जॾहिं पाकिस्तान जे आइन असांखे बराबरी जा हक़ ॾिए थो त हिते हार्ड एरिया ऐं सॉफ्ट एरिया जो ड्रामो जेको आहे गुज़िश्ता पीपल्स पार्टी हुकूमत जेका आहे ठाहियो आहे, 32 खे पास कयो वियो ऐं 33 खां 39 नज़रअंदाज़ कयो आहियूं था। 2 सालनि खां मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं। 33 खां 39 मार्कूं रखंदड़ असां मौजूदा वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर खां मुतालबो था कयूं त जेकी गुज़िरियल गवर्नमेंट जेकी हीअ पॉलिसी जेका जोड़ी हुई उहा बिल्कुलु नाइंदे ते बनी हुई। 2 उन्हनि खे तक़सीम कयो वियो, हिकिड़े डिपार्टमेंट खे में तक़सीम कयो वियो। असांजो 2 सालनि मुसलसल इहो ई आहे त 33 वारो उन्हनि खे पास कयो वियो आहे ऐं 39 वारे खे फेल कयो वियो आहे। सभिनी खे 33 ते पास जो नोटिफिकेशन ॾेई ऐं सभिनी खे जेको आहे 33 ते पास करे ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। हिननि जो चवणु आहे त अॻूणी पीपल्स पार्टी जी हुकूमत उस्तादनि जे भर्थियुनि में ॿिटो निज़ाम मुतारिफ़ कराए नौजवाननि खे नज़रअंदाज़ कयो आहे ऐं हार्ड एरिया जो बहानो बणाए पंहिंजा नवाज़ी कंदे 33 खां बि घटि मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे उस्ताद तौरु भर्ती कयो वियो आहे। जॾहिं त असां 33 खां 39 मार्कूं खणंदड़ मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज बणियल आहियूं पर कंहिं बि अञा ताईं असांजी दांह जो दाद न कयो आहे। हिननि घुर कई त 33 खां 39 उम्मीदवारनि खे पास करे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, ॿी सूरत में मरण घड़ी ताईं एहतजाज जारी रहंदो।